अस्सलाम वालेकुम। आरबीएस बिजनेस रिसर्च अस्सलाम वालेकुम। आरबीएस बिजनेस रिसर्च अकेडमी में तव्हां सभिनी खे मां भलीकार चवां थो। वीडियो नंबर 3 आहे। अॼु हिन लेक्चर 3 में या वीडियो 3 में असां डिस्कस कंदासीं लेटेंट वेरिएबल। दोस्तों, स्मार्ट पीएलएस सम्झण खां अॻु में कुझु थ्योरिटिकल कॉन्सेप्ट तमामु इम्पोर्टेंट आहिनि सम्झणु। उन वजह खां पहिरीं ॿ मुंहिंजो वीडियोस जेके अवेलेबल आहिनि तव्हां ॾिसी वठो त बहितर रहंदो। जेका थ्योरिटिकल जेके तव्हां सभु शयूं क्लियर हूंदियूं त स्मार्ट पीएलएस कुझु सॉफ्टवेयर आहे त आसानी जेको कमु थी रहियो आहे उहो तव्हां सम्झी वेंदव। त उन हवाले खां ही ॾाढी इम्पोर्टेंट आहे त लेटेंट वेरिएबल छा हूंदो आहे ऐं हिनखे असां कीअं सम्झूं। दोस्तों, हिन में तव्हां ॾिसंदव त ही आहे डिपेंडेंट इंडिपेंडेंट वेरिएबल, यानी लेटेंट वेरिएबल डिपेंडेंट भी थी सघे थो ऐं कहिड़े वक़्तु इंडिपेंडेंट वेरिएबल भी थी सघे थो। या असांजा ॿिया नाला आहिनि एंडोजीनियस या एक्सोजीनियस। हाणे एंडोजीनियस असांजो डिपेंडेंट वेरिएबल जो ॿियो नालो आहे ऐं एक्सोजीनियस जेको आहे उहो इंडिपेंडेंट वेरिएबल जो ॿियो नालो आहे। तो ही तमामु घणो इम्पोर्टेंट आहे त लेटेंट वेरिएबल ऐं असां हिनखे लेटेंट बि चवंदा आहियूं ऐं ॿियो असां ॿियो आहे त ऑब्ज़र्व वेरिएबल। ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इन जेका फ़र्क़ु खे सम्झणु अॼु हिन वीडियो में जो ऑब्जेक्ट मक़सदु आहे। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे ऐं मां शाहबुद्दीन यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। ऐं सां गॾोगॾु मां पीएलएस अकेडमी सेम अकेडमी खां सर्टिफाइड बि आहियां। ही मुंहिंजो सर्टिफिकेट आहे जेको पीएलएस अकेडमी तरफ़ां मूंखे ऑनलाइन मिलियो, जंहिंमें मूं ही 9 कोर्सिस उन जा पूरा कया ऐं इन खां पोइ हिकिड़ो इम्तिहान थियो ऐं उन खां पोइ ही मूंखे सर्टिफिकेट मिलियो। अच्छा, हाणे ॻाल्हि हले थी त लेटेंट ऐं ऑब्ज़र्व वेरिएबल। हाणे असां लेटेंट वेरिएबल जो असांजो ॿियो नालो जेको आहे उहो अनऑब्ज़र्व बि आहे, यानी असां जेके डायरेक्टली ऑब्ज़र्व न करे सघूं। उन खां अलावा असां जेको ऑब्ज़र्व आहे ऑब्ज़र्व वेरिएबल, उन जो ऑब्ज़र्व वेरिएबल जो ॿियो नालो आहे मैनिफेस्ट। यानी असांखे स्मार्ट पीएलएस या एमओ जेको बि सॉफ्टवेयर आहे असां उनमें असांखे ॿिनि क़िस्म जा वेरिएबल मिलंदा आहिनि। हिकिड़ो असांजो लेटेंट यानी अनऑब्ज़र्व ऐं मैनिफेस्ट यानी कि असां ऑब्ज़र्व चऊं था। इहे असांखे ॿिनि क़िस्म जा वेरिएबल असांखे हर जेका स्टैटिक इक्वेशन मॉडलिंग जे प्रोग्राम में मिलंदा आहिनि। अच्छा, हाणे आहे त लेटेंट अनऑब्ज़र्व वेरिएबल इहो छा आहे। हाणे इहो ख़ासि तौर ते असां जेका इस्तेमालु कंदा आहियूं सोशल साइंसिस में, ठीकु आहे, पर ज़रूरी न आहे त सिर्फ़ु सोशल साइंस में, पर ॿियूं जेके सब्जेक्ट आहिनि हर उलूम में इहो जेको लेटेंट वेरिएबल जेको आहे असांजो ज़ाहिर थी सघे थो, अची सघे थो, पर ख़ासि तौर ते असां जेको आहे सोशल साइंस में इन जो घणो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं तंहिंखां पोइ दिस इज़ बिकॉज़ सोशल साइंस ऑफन deal with the concept which are construct rather than the directly measurable। ऐं अक्सर औकात ते असांजी सोशल साइंस जा जेके बि उलूम आहिनि उन में असांखे कंस्ट्रक्ट जेके आहिनि, हिकु ॾिसो त हिकिड़ो कंस्ट्रक्ट अची रहियो आहे जंहिंमें हिकिड़ो वेरिएबल आहे ऐं इन जा खोड़ सारा मथां इंडिकेटर्स आहिनि। असां इनखे कंस्ट्रक्ट चऊं था ऐं रादर देन डायरेक्टली ऑब्ज़र्व। यानी असांखे को कंस्ट्रक्ट मिलंदो आहे जंहिंमें असांजो हिकिड़ो अनऑब्ज़र्व वेरिएबल हूंदो आहे। ही मिसाल तव्हां ॾिसो, ही अनऑब्ज़र्व वेरिएबल आहे ऐं हिन अनऑब्ज़र्व वेरिएबल खे असां ही जेके इंडिकेटर्स आहिनि इन इंडिकेटर्स जी मदद सां असां उनखे मय्यर कयूं था। यानी तंहिंजो मक़सदु इहो आहे त इहो डायरेक्टली मय्यरेबल न आहे, तंहिं करे असां इनखे कंहिं ॿिए तरीक़े सां असां इनखे मय्यर कयूं था। ऐं उन खां पोइ असांजो ही आहे त जीअं फिज़िकल साइंसिस में असांखे मय्यरेबल या जेका मैनिफेस्ट वेरिएबल मिलंदा आहिनि अक्सर औकात ते, पर इन मक़सदु इहो न आहे त फिज़िकल साइंस में लेटेंट वेरिएबल जो तसवुर ई कोन्हे, इहो आहे, पर अक्सर औकात जी ॻाल्हि कयूं था त घणे वक़्तु माना अक्सर औकात असांखे फिज़िकल साइंस में तव्हांखे ऑब्ज़र्व वेरिएबल मिलंदा आहिनि ऐं सोशल साइंस में अक्सर औकात ते अनऑब्ज़र्व वेरिएबल मिलंदा आहिनि। ख़ासि तौर ते असां ॻाल्हि कयूं साइकोलॉजी ऐं सोशलॉजी में त तमामु घणा जेके आहिनि उहे लेटेंट वेरिएबल आहिनि। सो असां इन में ऐं सोशल में अक्सर औकात ते जेको असांखे
लेटेंट वेरिएबल मिलंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते साइकोलॉजी जेको आहे सो आहे ई ॼण उन जेको आहे लेटेंट वेरिएबल जो पर्सनैलिटी हुजे उहो बि लेटेंट वेरिएबल आहे सेटिस्फेक्शन आहे उहो बि लेटेंट वेरिएबल आहे इन मिसाल ईंदा अॻिते ऐं इकोनॉमिक्स में भी असां अक्सर औकात ते जेको आहे उहो लेटेंट वेरिएबल इस्तेमालु कंदा आहियूं ऐं ऑब्जर्व वेरिएबल भी इन में असां इस्तेमालु कंदा आहियूं इकोनॉमिक्स में उन खां पोइ असां ॾिसंदासीं त in the behavioral sciences, researchers often interested in studying theoretical constraint behavioral sciences जो का और initial behavior हुजे human behavior हुजे but ब्याज की behavioral subject हैं उनमें जेके researcher अक्सर औकात theoretical construct हूंदा आहिनि जेके असां जा directly observe नथा करे सघूं ये मूं मिसाल ॾिनो पर्सनैलिटी आहे पर्सनैलिटी के साथ डायरेक्टली मेजर नथा करे सघूं सैटिस्फैक्शन आहे ब्यूटी आहे असां इनखे नथा करे सघूं जेसिताईं इनखे मेजर करण लाइ असांखे ॿियनि सवालनि जो सहारो वठणो पवंदो and these phenomena are called जेके असां latent variable भी चऊं था या असां उनखे ॿियो हिकु टर्म आहे common factor ये मुख़्तलिफ़ नाला आहिनि latent variable जा यानी unobserved latent variable या common factor हाणे के असां प्योरली असां उनखे unmeasurable pure variable भी चऊं था ऐं उन खां अलावा हिकु नॉन डायरेक्टली मेजरेबल यानी की ख़ासियत आहे त असां उनखे डायरेक्टली मेजर नथा करे सघूं ऐं फ्री ऑफ मेजरमेंट एरर जो मक़सदु आहे त जंहिं शइ खे तव्हां मेजर कयो था उन मेजर करण वारे इंस्ट्रूमेंट में का ग़लती हुजे त हिते जॾहिं त असां कंहिं शइ खे डायरेक्टली मेजर ई कोन था कयूं त मेजरमेंट एरर जो त सवाल पैदा कोन थो थिए उनजा मिसाल जेके आहिनि साइकोलॉजी में असांजो सेल्फ कंसेप्ट आहे एंड मोटिवेशन आहे ऐं इन खां अलावा तव्हांजी एजुकेशन में असांजो आहे वर्बल एबिलिटी एंड टीचर एक्सपेक्टेंसी ये कुछ मिसाल है जा हाँ इन खां अलावा लेटेंट ऑब्जर्वेबल हेल्थ में कहिड़ा आहिनि छो जो हेल्थ में भी अक्सर औकात ई शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि त ट्रीटमेंट एडहेरेंस कंप्लायंस केतिरी थी ऐं केतिरो उहो जेको आहे बहितर महसूस करे थो साइकोलॉजी में ॻाल्हि की त उनमें जेके लेटेंट वेरिएबल जा मिसाल आहिनि उहो स्ट्रेस आहे सेल्फ वर्थ आहे पर्सनली डायमेंशन्स आहिनि 5 पर्सनली डायमेंशन्स आहिनि ऐं हिते तव्हां ॾिसी रखो 5% डायमेंशन ई 5% डायमेंशन जेके उहे लेटेंट वेरिएबल आहे जेके असां डायरेक्टली मेजर नथा करे सघूं अच्छा एजुकेशन में वरी कहिड़ा आहिनि एजुकेशन में तव्हांजी मेमोरी आहे स्पेशल एबिलिटी आहे प्रॉब्लम सॉल्विंग एबिलिटी आहे सोशलॉजी में जो अॻ में ॻाल्हि कई उन में भी काफ़ी आहे त उन में असांजो आहे ऑप्टिमिज्म हॉस्टिलिटी सोशो इकोनॉमिक स्टेटस एंड एटीट्यूड मुख़्तलिफ़ क़िस्म एटीट्यूड थी सघनि था ऐसा उन खां अलावा पॉलिटिकल साइंस में भी असांजो आहे लीडरशिप आहे कंजर्वेटिज्म आहे ऐं फंडामेंटलिज्म आहे पॉलिटिकल कॉम्पिटेंसीज ये मुख़्तलिफ़ जेके असांजा वेरिएबल आहिनि जेके असां लेटेंट वेरिएबल चऊं था ऐं इहे सोशलॉजी जे मुख़्तलिफ़ उलूम मां तव्हांखे इहे मिसाल मिली विया ऐं तंहिंखां पोइ असांखे ही असांजो हिकिड़ो मिसाल आहे लेटेंट वेरिएबल हर मिसाल हिकिड़ो लेटेंट वेरिएबल असांजो डिप्रेशन आहे अक्सर औकात अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि डिप्रेशन जो शिकार आहिनि मुख़्तलिफ़ सबब आहिनि गुर्बत आहे बेरोज़गारी आहे खोड़ सारा इशूज़ आहिनि पर डिप्रेशन हिकिड़ो तमामु वॾी हिकु मेंटल डिज़ीज़ आहे ठीकु आहे हाणे डिप्रेशन खे छा तव्हां सभु ॾिसी सघो था छा तव्हां उनखे छुई सघो था टच करे सघो था कुझु था करे सघूं असां उनखे यानी कि असांजा 5 हवास आहिनि उन जे ज़रिए सां असां उनखे छो जो डिप्रेशन हिकिड़ो तव्हांजो इंटेंजिबल आहे यानी जेके को टेंजिबिलिटी न आहे यानी को फिज़िकल शेप कोन्हे यानी का अहिड़ी का शइ न आहे की तव्हां ॾिसी वठो त इनखे डिप्रेशन हिकिड़ो इंटेंजिबल आहे इनखे असां डायरेक्टली इनखे भई मेजर कोन था करे सघूं इन लाइ असांखे मुख़्तलिफ़ सवाल पैदा करणा मुख़्तलिफ़ सभु डायमेंशन ठाहिणा पवंदा आहिनि मिसाल की हिन में फैटिग्यू आहे इंसोम्निया आहे लॉस ऑफ इंट्रेस्ट आहे ऐं सुसाइडल थॉट्स मुख़्तलिफ़ डायमेंशन असां जेके बाआसानी मेजर करे सघूं था हाणे डिप्रेशन असांजो लेटेंट वेरिएबल आहे हाणे असां चऊं था तव्हांजा ऑब्जर्व या मैनिफेस्ट वेरिएबल लेटेंट वेरिएबल आर नॉट डायरेक्टली मेजर्ड इहो त हाणे तव्हां सम्झी वियो जेके सन था करे सघूं ऑब्जर्व वेरिएबल उहे आहिनि इज लिंक इन द वन ऑब्जर्व जेके असां ऑब्जर्व करे सघूं ऐं जेके असां मेजर बि करे सघूं जेकी मेजरमेंट बि पॉसिबल आहे कंहिं बि मेजरमेंट टूल सां असां उनजी मेजर करे इन करे असांजो इनजो मेजरमेंट एरर बि ईंदो आहे ऐं डायरेक्टली मेजरेबल आहे थ्रू अ क्वेश्चनियर या कंहिं ॿिए ज़रिए सां
ऐं जिन करे असां में मेजरमेंट एरर होंदो आहे, यानी जेको इंस्ट्रूमेंट जंहिंसां इहो मयर कयो था उन में का ख़राबी या उन में का ग़लती थी सके थी। उन मिसाल आहिनि सेल्फ एटीट्यूडनल स्केल, या जेको स्केल हूंदो आहे जिते तव्हां पंहिंजो वज़न कंदा आहियो, इहो स्केल आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदो आहे त हिन वक़्तु तव्हांजो वज़न हेतिरो आहे। स्कोर ऑन अचीवमेंट टेस्ट, का भी तव्हां टेस्ट कयो था उन में तव्हांजो 80% आहे 90%, इहो ऑब्जर्वेबल आहे न। रेट ऑफ इन्फ्लेशन आहे या एज ऑफ रिस्पोंडेंट आहिनि, इहे सभु जेकी शयूं असांजो उहे ऑब्जर्वेबल आहिनि। उन खां पोइ हिकिड़ो मिसाल आहे त हिन में जेके बि असांजा वेरिएबल इहे असांजा ऑब्जर्वेबल वेरिएबल आहिनि। मिसाल हिन में असांजो आहे एक्सपर्ट रेटिंग ऑफ द फ्रीडम इन प्रेस, ठीक है, या ही जेकी एक्सपर्ट रेटिंग ऑफ फ्रीडम इन प्रेस इन 1965, मुख़्तलिफ़ जेकी सालनि जूं इहे रिपोर्ट्स आहिनि। उन खां पोइ ही आहे ग्रॉस नेशनल प्रोडक्ट, हाणे ग्रॉस नेशनल जेका उहा बि असांजी ऑब्जर्वेबल आहे। ऐं तंहिंखां पोइ ही असांजो अची वियो त ही असांजो हिकिड़ो मॉडल आहे, हिकिड़ो एमोस जो मॉडल आहे, ठीक है, एमोस जो ग्राफ आहे। हिन मॉडल में असांखे ही ग्राफ ही सर्किल्स आहिनि, ही 4 सर्किल तव्हां ॾिसो था, इहे असांजा लेटेंट वेरिएबल आहे। ऐं इनखे मयर करण जे लाइ वरी असांजा ही जेके 8 असांजा मुख़्तलिफ़ जेके तव्हांजा आहिनि कॉलम्स आहिनि, यानी कि बॉक्स जो, इहे असांजा ऑब्जर्व आहिनि। हाणे इनखे तव्हां ॾिसो त हिन जे मथां ही एरर ट्रम आहे, हिन जे मथां कंहिं बि क़िस्म जो एरर ट्रम न आहे, ठीक है। तो इन करे हिन जे हर हिक मथां एरर ट्रम आहे। तो हिन खे मयर करण सां को बि इंस्ट्रूमेंट इस्तेमालु कयूं था उन में थी सघे का ग़लती हुजे, इन करे एरर ट्रम रखियो आहे। ऐं हिन खे असां मयर करण जे लाइ ही असांजा सभु जेके उहे लेटेंट या असांजा ऑब्जर्व वेरिएबल आहिनि। अच्छा, हाणे स्टिक्यूशन मॉडलिंग जेको आहे, जो बि सॉफ्टवेयर तव्हां इस्तेमालु कयो त उन थोरो लैंग्वेज कहिड़ी हूंदी आहे। हाणे ऑब्जर्व वेरिएबल जेके असांजा मैनिफेस्ट हूंदा आहिनि, असां उनखे ज़ाहिर कंदा आहियूं जेका सर्किल सां, यानी जो चारी पासा बराबरि हुजनि, ऐं जंहिंमें असां अक्सर x1 या y3 ॾींदा आहियूं, ऐं ही जेके रिप्रेज़ेंट बॉक्स में ईंदो आहे, ठीक है। हाणे जेके बि तव्हांजा स्टिक्यूशन मॉडलिंग में जेके वेरिएबल तव्हां बॉक्स में हूंदा उहे तव्हांजा ऑब्जर्व या मैनिफेस्ट आहिनि, यानी कि मैनिफेस्ट असांजा उहे असां बॉक्सिस में रखंदा आहियूं, ऐं लेटेंट वेरिएबल असांजा इहे गोल सर्किल में ईंदा आहिनि, ठीक आहे। इहो फ़र्क़ु आहे। ऐं जंहिंजी ही असां हिन तरीक़े सां बि लिखी सघंदा आहियूं अंदरि में, या तव्हां वेरिएबल 1 वेरिएबल 2, या हिते तव्हांजो नालो ॾियो सेटिस्फिकेशन ड्यूटी वार्ड जो, पर असां इन तरीक़े सां ज़ाहिर कंदा आहियूं। जानिस 2 मिनट ख़ामोश कर, ॻाल्हाए जाइंदा, मां कमु थो कयां। 2 मिनट मां कमु थो कयां, वठी चुप करे बि मां कमु थो कयां, ॻाल्हाए न। ऐं इन खां पोइ तव्हां ॾिसो था हिते त ही असांजो पूरो ग्राफ आहे, जंहिंमें ही जेके बि असांजा दायरा आहिनि, इहे सभु दायरा असांजा लेटेंट वेरिएबल आहिनि, ऐं वरी हिन जा ही जेके इहे असांजा मैनिफेस्ट या ऑब्जर्व वेरिएबल आहिनि। अच्छा, हाणे वरी हिन में हिकिड़ो ॿियो आहे जंहिंमें तव्हांजी सम्झ लाइ थो त सभु शयूं हिनखे ॾेरियो त जीअं तव्हां सम्झो त ऑब्जर्व ऐं अनऑब्जर्व में फ़र्क़ु कहिड़ो आहे, ऐं असां हिनखे स्ट्रिक्ट इक्वेशन मॉडलिंग जे कंहिं बि सॉफ्टवेयर में कीअं लिखंदा कीअं। ही असांजो आहे तव्हांजो ऑब्जर्व वेरिएबल, जेको असांजो लेटेंट वेरिएबल ऑब्जर्व वेरिएबल या मैनिफेस्ट वेरिएबल, ऐं हिन मथां असांजो स्टैंडर्ड एरर आहे, ऐं ही असांजो लेटेंट वेरिएबल आहे। ऐं ही वरी हिन जा वरी जेके असांजा हिन जा ऑब्जर्व वेरिएबल आहिनि। अच्छा, उन खां पोइ जेको शुरू में ॻाल्हि थी हुई, तव्हांखे यादि हूंदो त एक्सोजीनियस ऐं एंडोजीनियस, इन जो फ़र्क़ु बि मालूम करे वठूं। एक्सोजीनियस असां जीअं न असां एक्सटर्नल, असां सम्झो त एक्सटर्नल ओरिजिन हूंदी आहे, ऐं असां हिनखे इंडिपेंडेंट वेरिएबल चवंदा आहियूं, लाइक इंडिपेंडेंट वेरिएबल। ॻाल्हाए जॾहिं मां कमु थो कयां, मां पूरो 2 मिनट पूरो करे वठां। जेके असां एक्सोजीनियस चवंदा आहियूं, लाइक इंडिपेंडेंट वेरिएबल, जो ॿियो नालो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे। जानी चुप करे न करे में हमजा छॾे 2 मिनट रड़ी न कर, चुप करे 2 मिनट, हाणे न ॻाल्हाइजो कोई बि। अच्छा, हाणे हिते असांखे 2 क़िस्म जा वेरिएबल मिलनि था, हिकिड़ो एक्सोजीनियस, एंडोजीनियस। हाणे एक्सोजीनियस खे सम्झण लाइ इहो एक्सटर्नल ओरिजिन आहे, यानी असांजो ॿाहिरों वेरिएबल आहे जेके असां इंडिपेंडेंट वेरिएबल चऊं था। ऐं ही तव्हां ॾिसो त ही एक्सोजीनियस वेरिएबल जा असां वटि मिसाल आहिनि। हिन जो इम्पैक्ट असां डिपेंडेंट वेरिएबल ते ॾिसूं था
ही सब असांजा एक्सोजीनियस वेरिएबल आहिनि ऐं एंडोजीनियस वरी असांजा इंटरनल हूंदा आहिनि लाइक अ डिपेंडेंट वेरिएबल असां जेके चऊं था ही ॿई असांजा एंडोजीनियस या डिपेंडेंट वेरिएबल आहिनि। अच्छा हिन में इहो आहे स्ट्रेट एरो पॉइंट आउट यानी असांजो एरो इंडिपेंडेंट वेरिएबल खां वठी करे डिपेंडेंट वेरिएबल तरफ़ अचे थो यानी उहो बट बंदि न हणी चुप करे वेदांत रेडी न कजे यानी उहो वेरिएबल जंहिं खां असांजो एरो निकिरी करे जंहिं वेरिएबल अरे दानिश बंदि करे 2 मिनट बंदि कर चुप करे 2 मिनट कम कर दे चुप नथो करे में अच्छा हाणे एंडोजीनियस वेरिएबल उहे आहिनि जेके इंटरनल ओरिजिन आहे हाणे इन में असां हिनखे डिपेंडेंट वेरिएबल बि चऊं था ऐं हिन जी वरी ख़ासियत हिकिड़ो फ़र्क़ु करण जी इहा आहे त उन मां असांखे जेको पॉइंट कंदो जेको एरो निकिरंदो आहे उहो एंडोजीनियस खे वञी जेको आहे पॉइंट आउट कंदो आहे यानी डिपेंडेंट वेरिएबल ते किरंदो आहे असां हिते तव्हां ॾिसो था ही हिकिड़ो वेरिएबल आहे ही मुख़्तलिफ़ जेके असांजा एरोस आहिनि जेके इंडिपेंडेंट वेरिएबल मां निकिरी करे डिपेंडेंट वेरिएबल तरफ़ अचनि था यानी एंडोजीनियस वेरिएबल जी निशानी आहे त अहिड़ो एरो जेको इंडिपेंडेंट वेरिएबल खां निकिरी करे डिपेंडेंट वेरिएबल तरफ़ अचे त असां उनखे एंडोजीनियस या डिपेंडेंट वेरिएबल चऊं था ऐं एक्सोजीनियस जंहिं खां उहो जेको आहे एरो निकिरी करे तव्हां ॾे वञे असां उनखे इंडिपेंडेंट वेरिएबल हाणे ख़्याल में डिपेंडेंट वेरिएबल में तव्हां फर्क़ु सम्झी विया हूंदा ऐं ही कुझु किताब आहिनि मशहूरु किताब आहिनि जंहिंखे मूं रेफर कयो आहे इन जेको आहे पीपीटी ठाहिण में तव्हांखे खपे त तव्हां मूंखे ईमेल कयो त मां तव्हांखे इहे किताब आहिनि उहे मां तव्हांखे मोकिले सघां थो ऐं आख़िर में तमामु वॾी महिरबानी तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो उमेद कयां थो लिटरेचर वेरिएबल जे हवाले खां तव्हांजा कॉन्सेप्ट क्लियर थिया हूंदा हूअं त लिटरेचर वेरिएबल तमामु वॾो कमु आहे खोड़ सारो लिटरेचर मौजूदु आहे लेकिन उहो सॼी लिटरेचर खे में ॾींदासीं त इहा वीडियो जेको आहे जेके कलाक खनि ताईं हली वञे ऐं जेका ॾिसण खां जेको तमामु घणो टाइम लॻी सघे थो इन करे कोशिशि की त महदूद ऐं कम जी शयूं तव्हांखे ॿुधाइजनि त जीअं तव्हां आसानी लिटरेचर वेरिएबल कॉन्सेप्ट सम्झी सघो ऐं जॾहिं जेको आहे स्मार्ट प्लेलिस्ट जी वीडियो ॾिसंदव प्रैक्टिकली कमु कंदव त तव्हां बआसानी इहे सभु कॉन्सेप्ट सम्झी वेंदव तेसि ताईं इंशाल्लाह वरी जल्दी ॿई वीडियो में मिलंदासीं तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़ जी हाँ